मटियारी में पैरामेडिकल स्टाफ जो एहतजाज, ओपीडी जो बाइकाट, मरीज़ दर बदर, पघारूं अलाउंस वधाए पंजाब सूबे बराबर कया वञनि, डॉक्टर्स जो मुतालबो। सिंध हुकूमत असांजा मुतालबा तस्लीम करे ॿी सूरत में एहतजाज वधाए छॾींदासीं। डॉक्टर्स जो ऐं मुज़ाहिरीन जो चिता, लखें रुपया पघारूं खणंदड़ मसीहा डॉक्टरनि जे अहिड़े एहतजाज ऐं रवैये सबबि आयल सवे मरीज़ इलाज लाइ दर बदर ऐं सख़्तु परेशान हाल बणिजी विया। मटियारी वासी कराची मां गुम कयल सिंध यूनिवर्सिटी जे गोल्ड मेडलिस्ट शागिर्द गुलशेर टगर जी गुमशुदगीअ खे 18 महीना मुकमिल थी विया। 29 जुलाई 2017 ते मटियारी जे ॻोठ इसहाक टगर वासी शागिर्द गुलशेर टगर खे खंभे गुम कयो वियो हो, जंहिंजो अञा ताईं को बि ॾस पतो न पइजी सघियो आहे। गुलशेर जे वारसनि जो चवणु आहे त गुलशेर हिकु ज़हीन शागिर्द आहे, जंहिंजो कंहिं बि सियासी पार्टी तोड़े गैर क़ानूनी सरगर्मीअ सां को बि तालुक़ु न आहे। संदसि ज़हनियात जो मिसाल सिंध यूनिवर्सिटी मां 3 गोल्ड मेडल माणे रिकॉर्ड क़ाइमु करणु आहे। वारसनि जो चवणु आहे त गुलशेर जी आज़ादीअ लाइ मुसलसिल 18 महीननि ताईं दाहूं कयूं आहिनि, एहतजाज समेत आला ऐवाननि ताईं आवाज़ु पहुचायो आहे, पर पुट खे आज़ादु नथो कयो वञे। हुननि चयो त गुलशेर जी गुमशुदगीअ सबबि क़ानून जे तइलीम में अध में रहिजी वई आहे, घर जूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी वयूं आहिनि। गुलशेर सुलझियल नौजवान आहे, जंहिंजी मिसाल गुमशुदगीअ कंहिं अज़ाब खां घटि न आहे। वारसनि जो चवणु आहे त हू यकीन ॾियारीनि था त गुलशेर जो कंहिं बि तंज़ीम सां को बि तालुक़ु न आहे। जेकॾहिं हिन को गुनाह कयो आहे त अदालत में खेसि पेश कयो वञे, संदसि उमिरि ऐं ज़हनियात ॾिसी खुदारा रहम जे बुनियाद ते खेसि आज़ादु कयो वञे। वारसनि आर्मी चीफ जस्टिस वज़ीर आज़म, वॾे वज़ीर सिहत मुराद अली शाह समेत ॿियनि खे अपील कई त गुलशेर टगर खे फौरी तौर ते आज़ादु करे संदसि परेशानियूं ख़तमु कयूं वञनि। आम माण्हू वटि बि असाब में आहे ऐं ॿाहिरि जेकॾहिं ॾिसंदा आहियूं हाणे की सहाफ़त जो वधीक दौरु अची वियो आहे जो हाणे आसानी सां ॾिसूं था। हैदराबाद जे डिवीज़न जे मुख़्तलिफ़ शहरनि जे ॿाहिराड़नि वारनि शहरनि में सहाफ़ी ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ सहाफ़ियुनि खे दरपेश मसइला हल करणु ऐं प्रेस क्लबनि जी जोड़ जुक लाइ मटियारी मीडिया हाउस ते सहाफ़ियुनि जो कठिको ठाहियो वियो, जंहिंमें मटियारी, टंडोजाम, मसूबुरगड़ी, उरेलाल, खैबर समेत मुख़्तलिफ़ शहरनि जे सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई, जंहिंमें इतफ़ाक़ राय सां सिंध रोल जर्नलिस्ट फोरम जो बुनियादु विधो वियो, जंहिं लाइ राब्ता कमेटी जोड़ी वई, जंहिंमें मज़हर लाशारी, मीर शाहनवाज़ टालपुर, एजाज़ मेमण, शाहिद शम्स मेमण, वकील अहमद मेमण, अब्दुल गफूर मल्ला, गुलाम कादिर वसीर, आशिक अली तुर्क, गुलाम मुस्तफ़ा बिरोही, हाफ़िज़ इम्तियाज़ चन्ना, अब्दुल गफूर हिंगोरो, फज़ल बलोच, खैर मोहम्मद मल्ला शामिल कया विया। कमेटी टंडोजाम, हूसड़ी, नसरपुर, टंडो हैदर, शेख बिरकियो, मसूबुरगड़ी, उडिरोलाल स्टेशन, बिटशा, खैबर सईदाबाद, हाला समेत मुख़्तलिफ़ शहरनि जे प्रेस क्लबनि जे सहाफ़ियुनि फोरम में शामिल कयो वेंदो। उन मौक़े ते मुख़्तलिफ़ सहाफ़ियुनि ख़िताब कंदे चयो त वॾनि शहरनि में सहाफ़ियुनि खे मुख़्तलिफ़ सहूलियतूं मौजूदु आहिनि, पर ॿाहिराड़नि वारे नंढनि प्रेस क्लबनि में मुख़्तलिफ़ सहाफ़ी फोरम में मौजूदु सहाफ़ियुनि खे कंहिं बि क़िस्म जी सहूलियत मुयसरु न आहे। हुननि चयो त केतिरनि ई शहरनि में प्रेस क्लबनि लाइ इमारतूं न आहिनि, सहाफ़ियुनि खे एक्रीडेशन कार्ड ऐं सिहत जूं सहूलियतूं न पियूं मिलनि ऐं सहाफ़ियुनि खे कंहिं बि क़ानूनी मदद न पई मिले। ॾुखियुनि ऐं शिदत वारनि हालातुनि में सहाफ़ियुनि खे कंहिं बि मदद न पई थिए। उन करे ही फारम ज़रिए सहाफ़ियुनि खे संदन हक़ ॾियारा वेंदा। उन मौक़े ते सीनियर सहाफ़ी गुलशेर लोची, शाहिद शम्स मेमण, मज़हर लाशारी, गुलाम कादिर वसीर, अयाज़ हाशमाणी, मीर शाहनवाज़ टालपुर, एजाज़ अली मेमण, मुबीन मक्सी, आशिक अली तुर्क, मुनीर अहमद खस्केली, वकील अहमद मेमण, खैर मोहम्मद मल्ला, रियाज़ झंडियो, अब्दुल गफूर मल्ला, GM बाबू खस्केली, डॉक्टर जुल्फ़कार मेमण, गुलाम मुस्तफ़ा बिरोही, महबूब अली खस्केली, नूर मोहम्मद, अमजद विग्यो, बाबू मोहम्मद खस्केली, असदुल्ला मेमण, अली फैज़ान खस्केली, मोहम्मद बख्श विग्यो, शेर अली मजिदाणू समेत केतिरनि ई सहाफ़ियुनि शिरकत कई। कैमरा टीम सां गॾु अली फैज़ान खस्केली, सोच TV मटियारी।